मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड में 2 अरब 4 करोड़ रुपयनि जी करप्शन केस में गिरफ़्तार अॻूणे कंट्रोलर के रिमांड ते एंटी करप्शन हवाले कयो वियो आहे। बोर्ड में अरबे रुपयनि जी करप्शन केस में गिरफ़्तार अॻूणे कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादो के एंटी करप्शन कोर्ट हैदराबाद में पेश कयो वियो। अदालत अॻूणे कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादो के 7 ॾींहनि जे रिमांड ते एंटी करप्शन मीरपुर ख़ास हवाले करे छॾियो। ॿिए तरफ़ तालीमी बोर्ड अंदर करप्शन बाबति हलंदड़ जांच दौरान नवां इंकिशाफ साम्हूं अची विया आहिनि। ज़रियनि मूजिबि 2021 खां 25 ताईं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नालनि ते 2539 जाली सर्टिफिकेट जारी कया विया। ज़रियनि मूजिबि 15,000 खां वधीक शागिर्दनि जे इम्तिहानी नतीजनि में पिणु फेरगेर कई वई आहे। ही अहम अपडेट्स नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड में 2 अरब 4 करोड़ रुपयनि जी करप्शन केस में गिरफ़्तार अॻूणे कंट्रोलर खे रिमांड ते एंटी करप्शन हवाले कयो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे मीरपुर ख़ास में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ नज़ीर पंवर सां। नज़ीर, कहिड़ा अपडेट्स ईंदव इन ख़बर जा? जी बिल्कुल, तालीमी बोर्ड मीरपुर ख़ास में 2 अरब 4 करोड़ रुपए जी करप्शन जो केस दाख़िल थियण बाद अॻूणो कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादो जेको अदालत में पेश ऐं 7 ॾींहनि जे रिमांड ते एंटी करप्शन टीम हवाले। एंटी करप्शन मीरपुर ख़ास पारां तालीमी बोर्ड मीरपुर ख़ास अंदर थींदड़ बेज़ाब्तियुनि में 2 अरब 4 करोड़ रुपए जी करप्शन स्कैंडल बाबति केस दाख़िल थियण खां पोइ तालीमी बोर्ड जो अॻूणो कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादे खे एंटी करप्शन कोर्ट हैदराबाद में पेश कयो वियो, जितां खेस 7 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन मीरपुर ख़ास जे हवाले कयो वियो। तालीमी बोर्ड अंदर करप्शन बाबति हलंदड़ जांच दौरान नवां इंकिशाफ पिणु साम्हूं आयल आहिनि। ज़रियनि मूजिबि जेको 2021 खां 2025 ताईं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नालनि ते 2539 जाली सर्टिफिकेट जारी कया विया, जिन में मैट्रिक जा 1078 सर्टिफिकेट ऐं इंटर जा 1416 सर्टिफिकेट शामिल आहिनि। जांच दौरान इहो पिणु इंकिशाफ कयो वियो आहे त संधू अहिड़ा सर्टिफिकेट जारी करण ते तालीमी बोर्ड मीरपुर ख़ास जा अॻूणे कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादो ऐं संदसि साथियुनि 1 अरब 26 करोड़ रुपयनि जी करप्शन कई आहे। जांच दौरान इहो पिणु इंकिशाफ थियो आहे त 15,000 खां वधीक शागिर्दनि जे इम्तिहानी नतीजनि में हेराफेरी कई वई आहे। उन हेराफेरी जे ज़रिए 77 करोड़ रुपयनि जी करप्शन कई वई आहे। अहिड़ी रीति मजमूई तौर तालीमी बोर्ड अंदर थियल करप्शन जो काठो 2 अरब 4 करोड़ रुपयनि खां वधी वियो आहे, जॾहिं त तालीमी बोर्ड जो अॻूणो कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादो पिणु हिन वक़्तु जेको आहे एंटी करप्शन पुलिस जे हवाले। ठीकु आहे, अपडेट करण लाइ नज़ीर वॾी महिरबानी अवां जी।